बांधी भरसा ॻोठ हाजी यार मोहम्मद खासकेली में डॉक्टर फैसल खासकेली, पीपी अगवान मीर जहान खासकेली ऐं एडवोकेट मसूद अहमद खासकेली जे ताउन सां मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें हैदराबाद जे माहिर डॉक्टर प्रोफेसर बेखाराम, डॉक्टर अफजल खासकेली, डॉक्टर गुलाम रसूल, डॉक्टर तारिक, डॉक्टर मुकेश कुमार, डॉक्टर महबूब, डॉक्टर आकिब हाशमी, डॉक्टर फरहान जरदारी पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि खां आयल 800 मरीज़नि जी चकास करे खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। इन मौके ते डॉक्टरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात सबबि वॾा माण्हू तोड़े नंढा ॿार मलेरिया, गैस्ट्रो ऐं चमड़ी जी बीमारी में वरतल हुआ, जिन जी चकास करे खेनि दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ ॻोठनि खां आयल मरीज़नि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां शुक्रगुज़ार आहियूं हाजी यार मोहम्मद खासकेली, मीर जहान खासकेली, डॉक्टर फैसल खासकेली जा, जिन माहिर डॉक्टरनि जी टीम घुराए मुफ़्त मेडिकल कैंप लगाई। असां बरसात मुतासिरनि जो इलाज पिणु करायो आहे।